अॼु जे हिन अंजुमन में तव्हां सभु नाज़रीन जो सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जे तरफ़ां तहे दिल सां हार्दिक स्वागत आहे। मुंहिंजा नाज़रीन दोस्तो, सिंध भारत जी आज़ादीअ लाइ 1843 म्याणीअ वारे जंग खां वठी लगातार 104 साल पंहिंजो भरपूर योगदान ॾिनो। पर पोइ 1936 में जॾहिं सिंध खे बॉम्बे प्रेसिडेंसी खां अलॻि कयो वियो हो, या उन बैदि 1947 जे विरहाङे जे नतीजनि असांजे हिकु ख़ासि सिंधी हिंदू तबिके खे ॾाढो कापारी धकु लॻो। मुंहिंजा दोस्तो, सिंधियुनि जी उन वक़्तु जेका हालति हुई उहा कंहिंखां ॻुझी कोन्हे। तॾहिं उहे सिंधी सॼण, उहे सॼा सिंधी हिंदू भाउर रातो राति अचानक ओचितो ई ओचितो पंहिंजा घर ॿार ज़मीनूं जाइदादूं छॾे भारत जी ज़मीन तरफ़ बेगाननि मंज़िलनि जे तरफ़, हिकु अजनबी मंज़िलनि जे तरफ़ हुननि कोच कयो ऐं हिते अची करे उन तलाश में कणो कणो थी विया। ऐं कुझु असांजा सिंधी हिंदू भाउर उते रहिया। उन्हनि जूं पंहिंजूं के मजबूरियूं हुयूं, के हालात उन्हनि खे मजबूर कयो हो, उहे उते रहिया। पर जिन्सी हिकु अज़ाब भोगींदा रहिया ऐं सेकंड सिटीज़न वांगुरु गोया हुननि ज़िंदगी ऐं मौत खे उते ॾिठो। मरंदा बि रहिया, जीअंदा बि रहिया। ऐं जेके सॼण हिते पंहिंजो वतन छॾे हिते पहुता, उन्हनि खे पंहिंजे मुआशी इनकलाब सां पंहिंजो उन माली हालत खे हासिलु करण लाइ जेके तूफ़ान उन्हनि खे जेके साम्हूं आया, उन्हनि सां दूबदू थींदा रहिया। ऐं उन सॼी जदोजहद में, उन सॼी संघर्ष में असांजी सिंधियत जी पंहिंजी पहचान, पंहिंजी ॿोली, पंहिंजो कल्चर, पंहिंजी सफ़ाक़त, इहो हथ जे उन विथनि मां गोया रेतीअ वांगुरु निकिरंदी वई। उन हालत में असांजे सॼणनि, असांजे कुझु विद्वाननि सिर्फ़ु लॻभॻि 30 सालनि जी आज़ादीअ खां पोइ इन ॻाल्हि जो अहसासु करणु शुरू कयो त शायदि असांजी तइलीमी सिंधी ॿोली जेका आहे उहा भारत में ॾहाको साल ॿिया मस टिकी सघंदी। पर मुंहिंजा दोस्त, उन डप ऐं उन चिंता जेका आहे उन्हनि में वधीक जोश फूकियो ऐं हुननि हिमत न हारी। ऐं सच मां ॿुधाइणु चाहींदुसि त मूंखां अॻु जी जेका पीढ़ी आहे, मां उन्हनि खे आफ़रीन थो ॾियां, छाकाणि त उन्हनि पंहिंजी माली हालतुनि खे सुधारण लाइ जेको जदोजहद कयो, उन सां गॾोगॾु पंहिंजी ॿोली, पंहिंजे कल्चर खे ज़िंदह रखण लाइ बि काफ़ी कुझु योगदान ॾिनो। ऐं उन ई दौर में मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त असांजी सिंध जे ज़मीन तां हिकिड़ो नौजवान इल्म, अकुल, ॿोली ऐं अदब जा हिकिड़ा भंडारा खणी ऐं हू भारत जी ज़मीन ते पधारियो। मुंहिंजा सॼण, हुन अचण सां शायदि हुन जे दिलि में हिकु तूफ़ान हो, हिकु आग थे पजरी। हुन अचण सां जॾहिं हितां जूं हालतूं ॾिठियूं, हुनखे महसूसु थियो त असांखे हींअर इहो जंगी पैमाने ते कार्य करिणो आहे। ऐं हुन उन में जुबी पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे अदब लाइ भरपूर जोश ऐं जुनून सां हिकु अलॻि राह या हिकु अलॻि ॿोलीअ जे विकास लाइ रोशन मंच असांखे ॾिनो। ऐं उहो असांजो दोस्त आहे, असांजो भाउ आहे, डॉक्टर बलदेव मटलानी। मां ॿुधाइणु चाहींदुसि त डॉक्टर बलदेव मटलानी जेके अॼु असांजे विच में हिन स्टूडियो में आहिनि, ही हिंदुस्तान जा पहिरियां सिंधीअ जा प्रोफेसर आहिनि। ऐं मां सम्झां थो पहिरियां ऐं सिर्फ़ु हिकिड़ा ई प्रोफेसर आहिनि जेके अॼु असां वटि मौजूदु आहिनि। मां उन्हनि जो, डॉक्टर साहिबु, तव्हांजो अॼु हिन स्टूडियो में असांजे सिंधी सर्वेज प्रोग्राम में स्वागत आहे। नमस्ते डॉक्टर साहिबु, जीअं त प्रोफेसर जी ॻाल्हि हली आहे त मां सभ खां पहिरीं तव्हां खां नाज़रीन असांजा बि इहो ॼाणणु चाहींदा त प्रोफेसर जो जेको तव्हांखे लक़ब ॾिनो वियो, जेको तव्हांखे प्रोफेसर मुक़ररु कयो वियो, उहो तव्हां खां अॻु कंहिंखे न मिलियो। उन जे पोयां कहिड़ो कारण थी सघे थो? भाउ जवराणी साहिबु, सभ खां पहिरीं त मां सचपच शुक्र अदाई थो कयां, तव्हां एॾो ज़बरदस्त तारुफ़ ॾिनो आहे जो मां उन्हनि तव्हांजे प्यारनि लफ़्ज़नि खे पंहिंजे लाइ आशीर्वाद करे थो खणां। ऐं
बॉम्बे यूनिवर्सिटी जो जेकॾहिं ज़िक्र निकितो आहे, मुंहिंजी प्रोफेसरशिप जो ज़िक्र निकितो आहे, जी त यूनिवर्सिटी में जॾहिं बि को नओं विभाग या नओं डिपार्टमेंट खोलियो वेंदो आहे त सभ खां पहिरीं हिकु प्रोफेसर जी उते भर्ती थींदी आहे, जेको अकेडमिक प्लान ठाहे ॾींदो आहे गवर्नमेंट खे, यूनिवर्सिटी खे, ऐं पोइ उन जे लाइ मैन पावर, प्रीमाइज़िस ऐं ॿियूं जेके कुझु ज़रूरियात रिक्वायरमेंट्स हूंदियूं आहिनि उहे उते ॾिनियूं वेंदियूं आहिनि। सिंधी विभाग सां तक़दीर जे तरफ़ां, कुदरत जे तरफ़ां हिकु अहिड़ी ट्रेजिडी थी जो जिते असांखे 1974 में हिकु प्रोफेसर मिलणु खपंदो हो, पर शायदि जंहिं शख़्स खे प्रोफेसर सॾाईंदा हुया, दादा राम पंजवाणी साहब जिन खे उते अपॉइंट कयो वियो, पर उन्हनि में उहा एकेडमिक क्वालिफिकेशन उन्हनि वटि न हुई, तंहिंजे करे पोस्ट खे डीमोट करे रीडरशिप पर्टिकुलर प्रोफेसर थियण लाइ काई क्वालिफिकेशन जी ज़रूरत आहे? हा, कुझु एकेडमिक मिनिमम डिग्री कॉलेज में 15 साल उनजी फुल टाइम सर्विस हुजे, डिग्री कॉलेज में 15 साल सर्विस हुजे, ऐं उन सां फुल टाइम। जेकॾहिं पार्ट टाइम हुन भले 30 साल बि पढ़ायो आहे त उन सां को बि वास्तो न कयो वेंदो, ऐं उन सां गॾोगॾु PhD बि हुजे, रिसर्च जे फील्ड में उन जूं शेवाऊं हुजनि, पब्लिकेशन्स हुजनि, इहे जाम रिक्वायरमेंट्स। ॾिसो उनजो त पोइ सिधो सो इहो मतिलबु थियो त असांजा जेके सिंध मां सॼण आया उन्हनि खे इहे मौक़ो मिलियो ई न हूंदो। तव्हांजी त सिंध में शायदि डॉक्टरेट वग़ैरह थियल हुई या उते खां पढ़ाई MA वग़ैरह उते पूरी कई अथव। ख़ैर इन ॻाल्हियुनि ते असीं अचूं था। मां हींअर पुछणु चाहींदुसि त तव्हांजो सिंध में किथे जनमु थियो? जवराणी साहब, मां तव्हांजी पंहिंजी सरज़मीन लाड़काना ज़िले सां वाबस्ता आहियां। मां त रतोदिरो ऐं लाड़कानो ज़िलो में थो अचे, रतोदिरो में, ऐं लाड़काना खां सिर्फ़ु 18 मील 27 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। मुंहिंजो जनमु लाड़काना शहर में ई थियो। अच्छा, प्रॉपर शहर? लाड़काना शहर में 24 दिसंबर 1952 ते मुंहिंजो हुते जनमु थियो। ऐं असांजी फैमिली बि, असां बि ॻोठाणा आहियूं। असांजूं ज़मीनूं रतोदिरो वेंदे धामरा ईंदो आहे, धामरा खां बंगुलदेरो, विच ते हिकिड़ो रस्तो थो वञे, लाशारी ॻोठु आहे असांजो। असांजूं ज़मीनूं उते ज़मीनूं तव्हांजो उते वॾा जेके हुया उन्हनि जो कारोबार ज़मींदारी हुयो। ऐं 1942 में उते जॾहिं सिंध में ॿोॾ आई हुई त बाबा जन उन ॻोठ मां लॾे करे लाड़काना शहर में अची आबाद थिया। ऐं मां तव्हांजो जनमु प्रॉपर लाड़काना में आहे, इन करे तव्हांजो तइलीम बि अवाइली जेको आहे उहो लाड़काना में। पर अॻियां मुंहिंजी इब्तिदाई तालीम, प्राइमरी तालीम उते PV स्कूल में थी, प्राइमरी तालीम सिंधी मीडियम सां। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां त बाबा जन जीअं त रेवेन्यू डिपार्टमेंट में सुपरवाइज़र हुआ ऐं ॾाढी एकेडमिक इंटेलेक्चुअल क्वालिफिकेशन्स जा, सलाहियतुनि जा मालिक हुआ, त उन्हनि जे चवण ते मुंहिंजी अमड़, मुंहिंजी माता मूंखे उते हिकिड़ो मिशनरी स्कूल, सेंट जोसेफ्स इंग्लिश मीडियम स्कूल, जिते इंग्लैंड खां टीचर्स ईंदा पढ़ाइणु बाक़ाइदे, उतां अपॉइंटमेंट थींदी आहिनि, उते मूंखे वञी एडमिशन वठाई। मूंखे 2 ॾींहं उते मूंखे पढ़ायो बि, पर उते मां ॿार हुउसि, अबहम, मां सम्झां थो 4 सालनि जो मस हुयुसि। रिसेस में दरवाज़ा बंदि करे छॾींदा हुआ। मूंखे भउ पियो थिए त हे अंदरि असांखे छो वाड़े रखियो अथऊं, ॼण जेल आहे या छा आहे। 2 ॾींहंनि में मां घर अची एतिरो रुनो जो मूंखे वापसि कढी करे वञी सिंधी मीडियम में विधऊं। उन्हनि जो इंतज़ाम अलॻि हो ऐं सिंधियुनि जो अलॻि हो, ईअं कुझु थी सघे थो। त बाक़ी तव्हांजो जेको हायर एजुकेशन आहे उहो? हायर एजुकेशन गवर्नमेंट पायलट सेकेंडरी स्कूल लाड़काना मां। सिंध में जेके बि सेकेंडरी स्कूल्स हुया उन्हनि में तमामु थोरा सेकेंडरी स्कूल जेके सुठा हुया उन्हनि खे पायलट सेकेंडरी स्कूल करे चयो वियो, जिन में लाड़काना जो बि इहो स्कूल हिकु। लाड़काना में ईअं ॿिया बि स्कूल्स हुया, म्यूनिसिपल स्कूल हुयो कुझु। तव्हांजे इन दौर में, तव्हांजे इन जवानीअ में कॉलेज विया आहियो, माना तव्हांखे सुठी सांभर हूंदी। उन वक़्तु छा ही आज़ादीअ जो आंदोलन हलियो पए? न, आज़ादीअ जो आंदोलन पंहिंजी इंतिहा खे पहुची चुको हो, पंहिंजी मंज़िल खे पहुची चुको हो। भारत आज़ादु थी चुको हो। आज़ादीअ जे नतीजे में मुल्क 2 हिसनि में विराइजी वियो, टुकड़ा टुकड़ा थियो। उहो तव्हांजे अखियुनि जे साम्हूं? न, मां 52 में, 52 में 5 साल पोइ मूंखे जीअं ॿुधायो वियो
या जीअं तारीख़ असांखे ॾेखारियो ओके त इहो कर्ब ज़ुदा ऐं उहो असां हुते भोॻियो अथसीं। न त 1947 में काफ़ी हिंदू सिंधी त लॾे आया हिते, काफ़ी तइदाद में उतां कंहिं बि डप जे करे या उन्हनि खे कढियो वियो या पाण निकिता, इहे ॻाल्हियूं पोइ जूं आहिनि। त तव्हांजे परिवार कॾहिं शिफ्ट कयो हिंदुस्तान? साईं ईअं त 1947 में विरहाङो थियो, पर सचपच मास लेवल ते जेका लॾ पलाण थी सा 48 में थी, जॾहिं कराचीअ में जनवरी 6 जनवरी ते ब्लास्ट फसाद थिया। पोइ असां सिंधी हिंदू हिरास में ख़ौफ़ में बसि सभिनी लॾणु शुरू कयो। उन ई ज़माने में असांजे बाबा जन बि तयारी कई हुई, पर छा थियो जो उनजे बिरादरीअ वारा उनजे सौटनि अचे, मुंहिंजो बाबा वॾो हो सॼी बिरादरीअ में, उनखे चयूं त बाबा सिर्फ़ु हिकु हफ़्तो बीहो, असांखे बि पाण सां गॾु वठी हलो। ऐं इहा जेका लॾ पलाण थींदी आहे न, सा अचानक थींदी आहे, क्राइसिस में थींदी आहे, बराबरि, इहा का प्लान्ड न हूंदी आहे, सोचे सम्झी रिथा सां न हूंदी आहे। पोइ थियो छा, शायदि उन हफ़्ते जे अंदरि हालतूं कुझु थमिजी वियूं हूंदियूं। उहो हफ़्तो बाबा जी ज़िंदगी में आयो ई न। मुंहिंजो जनम त पोइ 52 में थियो। बाबा जन जी महिर जो छट असांजे मथां 1959 में हटी वियो। माना 1959 में तव्हांजे पिता साहिब चालाणो कयो। उन वक़्तु ताईं तव्हां सिंध जे उन धरतीअ ते हुआ? हा बिल्कुलु। ऐं उन खां पोइ तव्हांजा बाक़ी परिवार, जीअं माता साहिब ऐं तव्हांजा ॿिया भाउर? असां 3 भाउर ऐं मुंहिंजी माता, असांजो ॾाढो नंढो परिवार हो हुते। मां ॿियो दर्जो पढ़ंदो हुउसि, मुंहिंजो अदा वॾो प्रेम भाउ उहो 5 दर्जे में, माना फस्ट इंग्लिश में हो। ऐं नंढो भाउ मनोहर अञा 6 महीननि जो बामड़ा पाईंदो हो, जो बाबा जन असांखां जुदा फिज़िकली जुदा थियनि। उनखां पोइ मां पंहिंजी सेकेंडरी तालीम बि 62 खां 67 ताईं गवर्नमेंट पायलट सेकेंडरी स्कूल में वरिती। उनखां पोइ पहिरियां 3 साल मां उते कॉमर्स कॉलेज आहे लाड़काना में, मां उते 12th आर्ट्स बि उते कई, फस्ट ईयर BA बि उते कई। पर उतां जो लीडिंग कॉलेज आहे लाड़काना शहर जो, गवर्नमेंट डिग्री कॉलेज। मूंखे शौक़ु हो ऐं मां जीअं त सिंधीअ खे में वधीक तालीम हासिलु करण जो मक़सदु बणाए चुको हुउसि, त उते डॉक्टर अब्दुल करीम संदीलो साहिब जन उते हेड ऑफ सिंधी डिपार्टमेंट हुया, त मां सेकेंड ईयर BA उते वञी गवर्नमेंट डिग्री कॉलेज में कई। संदीलो साहिब जन जो मां शागिर्द थी रहियुसि ऐं उन्हनि जो सॼी सिंध में, बल्कि हिन पूरे बरे सग़ीर में, हिंदो पाक में डॉक्टर अब्दुल करीम संदीलो खे सुञातो वेंदो आहे। तव्हांजे परिवार कॾहिं हिंदुस्तान में? असां 1977 में पहिरियों मां आयुसि हिते। अच्छा, सॼे परिवार में पहिरियों शख़्स तव्हां हिते? बिल्कुलु। मां तव्हांखे ॿुधायां 1977 त 1967 में असां पंहिंजूं ज़मीनूं विकियूंसीं। हे जेके बि वार्स थियूं न, 65 जी 71 जी, हा, इन वार जॾहिं हिंदुस्तान पाकिस्तानियूं थियूं त छा हुते हिंदू सिंधियुनि जे मथां कुझु अत्याचार या उन्हनि खे कुझु सतायो पियो वियो? तव्हांखे हिकु त मां ॿुधाए छॾियां त जेके हिन महिल उते सिंधी रहनि था, से माइन्यूट माइनॉरिटी में ॾाढा घटि आहिनि। बराबरि आहे। उन्हनि जो को जुदा पाड़ो, जुदा मोहल्लो न आहे। उन्हनि जी कंहिंखे ख़बर, जीअं असांजे घर जी त कंहिंखे ख़बर बि न हूंदी त हिते को हिंदू बि रहंदो आहे। ऐं उतां जा सिंधी हिंदू या सिंधी मुस्लमान हिकु जहिड़ा आहिनि। उन्हनि जे पहरावे में, उन्हनि जे कल्चर में को बि फ़र्क़ु न आहे। तव्हांखे ख़बर ई न पवंदी त वेदर ही इज़ अ हिंदू आर मुस्लिम। न, पर असांजो जेके हिंदू स्त्रियूं आहिनि उहे त मंगलसूत्र या सिंदूर लॻाइनि थियूं। हा, पर उते औरत घर खां ॿाहिरि निकिरंदी ई न आहे। ओके। उतां जो हिकिड़ो कल्चर ई ॿियो आहे। उते अञा ताईं औरत हुन औरत अञा ताईं 4 दीवारी में बंदि आहे। उते उहो जेको असां 712 खां इस्लामिक रूल ॾिठो अथसीं, अञा ताईं उते उनजो ग़लबो आहे। त हिननि ॿिन्ही जंगियुनि सिंधी हिंदुनि खे उते ॾाढी तकलीफ़ ॾिनी। समाज में असांजी उते ॾाढी इज़त हूंदी हुई, पर जॾहिं जंगियूं लॻियूं त बिना कंहिं सबब जे, बग़ैर कंहिं ॾोह जे, बग़ैर कंहिं अफेंस या क्राइम जे, हर सिंधी हिंदूअ जे घर मां हिकु माण्हू अरेस्ट करे छॾींदा हुआ, सखर जे सेंट्रल जेल में मोकिले छॾनि। पोइ जॾहिं या त 65 में ताशकंद पैक्ट थिए या 71 में शिमला पैक्ट थिए, तॾहिं जेल में जो भर्ती कनि त उते जेल में वहिंवार उन्हनि जो कीअं रहे? वहिंवार ॾाढो सुठो हूंदो हो। 6 महीना पिया हूंदा। कंहिं पंहिंजे डप जे ख़्याल खां हिंदुनि खे खणी पिया बसि हिंदुनि में ख़ौफ़ पैदा करण जे लाइ या छा लाइ, गवर्नमेंट लेवल ते वी वर बीइंग ट्रीटेड एज सेकेंड क्लास या थर्ड क्लास सिटीज़न्स ऑफ पाकिस्तान।
न न थर्ड क्लास सेकंड क्लास चओ त न उते जेल में बि तव्हांखे तकलीफ़ न ॾींदा? जेल में उहे जेके जेलर ऐं जीअं मूंखे ॿुधायो वियो त उते असांजा जेके मास लेवल ते जो सिंधी हिंदू उते अरेस्ट थी पहुचनि पिया त उहे उते पाण ॿियनि कैदियुनि जी शेवा पिया कनि, ख़िदमत पिया कनि, त हे पंहिंजे लेखे उन्हनि में पंहिंजो प्यार पिया पैदा कनि। या शायदि के उन्हनि खे जेलर बि सुठा मिलिया हुजनि, पर जीअं मूंखे ॿुधायो वियो त उते जेल में बि उहो ख़ुशि लॻा पिया हूंदा, पर लाड़काणे खां ॿाहिरि निकिरी, दादूअ खां ॿाहिरि निकिरी, बाड्रे खां ॿाहिरि निकिरी, सांगड़ खां ॿाहिरि निकिरी उन्हनि खे सखर जे सेंट्रल जेल में मोकिलियो वञे, 6 महीना पिया हुजनि। जासूसीअ जो इल्ज़ाम, हाणे जेकॾहिं जासूसीअ जो इल्ज़ाम सही हो त ताशकंद पैक्ट खां पोइ उहो माण्हू आज़ादु कीअं थो थिए, वरी घर में ख़ैर इहे सरकारुनि जा पंहिंजा मामला आहिनि, पर हिंदुनि खे, सिंधी हिंदुनि खे इन तरह लड़ाई जे टाइम ते या हिते जॾहिं बि को दंगो फसाद थिए थो त उते सतायो वञे थो, रिएक्शन उते ॾाढो थो रिएक्शन। ऐं उते माइन्यूट मारे हो वीचारा अॻे ई कमज़ोर, अॻे ई अधम हुआ, उन्हनि जे मथां जेकॾहिं इहे अज़ाब थींदा त हाणे किथां जा बि न रहंदा। सिंध मां घणेई माण्हुनि जो हिते अचणु थियो आहे, चवनि था सिंधी हिंदू उते त तमामु शाहूकार आहिनि, अनाज जूं वखारूं आहिनि, खेती ॿाड़ियूं आहिनि, ज़मींदारी कनि था, त उहे अधु मुआ अधु सतायल कीअं चइबा? न, मां जॾहिं तव्हांखे चवां थो न त गवर्नमेंट लेवल ते समाज में उन्हनि जी ॾाढी इज़त आहे। समाज में असां सभु सिंधी हिंदू बेसिकली उते ज़मींदार हुयासीं। तव्हांखे जीअं तव्हां बाबा हुकूमत राय जवराणी साहिब जन जूं बि हेॾियूं ज़मीनूं हुयूं, घणो करे असां सभु सिंधी हिंदू वर द लैंड लॉर्ड्स ऑफ पार्टीशन, ऐं मास लेवल ते माइग्रेशन थी, जेके कुझु रहिजी विया से बि उते घणा ज़मींदार ई आहिनि। त ईअं पंहिंजूं उन्हनि खे कमायूं ॾाढियूं सुठियूं आहिनि, पर सरकारी लेवल ते उन्हनि जी। अच्छा, 1977 में जॾहिं तव्हां हिते भारत जी ज़मीन ते पहुता, सभ खां पहिरीं किथे आया? मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, तव्हां मास लेवल ते अचण में त हिते असां अंगोछो टाविल पाए अचूं, कुझु बि अचूं, सभु रवा आहे। पर 30 साल पोइ 77 में हिते अचणु, जॾहिं हिते असांजो सिंधी समाज अॻे ई विकास माणे चुको हुजे, उन समाज में इज़तदार पोज़ीशन हासिलु करण जे लाइ असांखे प्लानिंग सां अचिणो पियो। असां 3 भाउर हुयासीं। मां 73 में MA कई हुई, 74 में मूंखे हिते गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणा में नेशनल डेवलपमेंट पॉलिट्री प्रोग्राम में लेक्चरशिप मिली हुई। पर जेका 71 जी वार थी, उन में असांजा वॾी ॻाल्हि मां ॿुधाए छॾियांव त भारत सरकार जे तरफ़ां सिंधी हिंदुनि खे सिंध में ई जेकॾहिं असां अप्लाई कंदासीं त उते नेशनलिटी, इंडिया जी नेशनलिटी उते ई मिली वेंदी हुई। असां इहो कहिड़े साल ताईं? 1971 जी जंग ताईं इहो हलंदो रहियो। अच्छा, असांखे 70 में असांजा बि कागज़ तयारु हुया। 67 में असां ज़मीनूं सभु निकाल करे छॾियूंसीं थ्रो अवे प्राइस ते। पर सोचणु ऐं उन ते अमल करणु, सचपच पहुचणु, अॼु उल्हासनगर मां माण्हू बम्बई नथा अचनि, अलाए घणा हिते अमीर वेठा आहिनि। त असां 70 में जेको हुते हेॾो सारो बांग्लादेश, इहो ईस्ट पाकिस्तान जो वाक़ियो थियो, ऐं पोइ 71 जी वार थी, असां न अची सघियासीं। उहा सॼियूं असांजूं नेशनलिटियूं अजायूं थी वियूं। पोइ 77 में मुंहिंजे घर वारनि मूंखे अकेलो मोकिलियो। मां हिते अकेलो आयुसि। 2 साल मूं हिते पंहिंजो घरु वरितो। मां हिते अनाज जो होलसेल बिज़नेस कयो। 78 में मूंखे हिते बि लेक्चरशिप मिली वई साईं जी महिर सां। ऐं 79 में मुंहिंजा 2 भाउर, मुंहिंजी मदर ऐं मुंहिंजो वॾो भाउ सिंध में शादी शुदा हो, सभु हिते अची विया। तव्हांजी शादी बि सिंध में थी हुई? न साईं, मां हिते बिल्कुलु अकेलो आयो हुउसि, ऐं मुंहिंजी शादी हिते 1980 में। उन वक़्तु जॾहिं तव्हां सिंध में 1947-48 खां पोइ जीअं बाक़ी असांजा भाउर आया हिते, ऐं तव्हां हुते 1977 ताईं रहिया, त उन दौर में तव्हां कुझु महसूसु कयो त पार्टीशन खां पोइ, विरहाङे खां पोइ सिंधी हिंदू ऐं मुस्लमान सिंधियुनि जे विच में भाईचारे में, उथी वेठीअ में कुझु रंजिश या कुझु फ़र्क़ु आहे? न, समाज में पाण सिंधी हिंदूअ जी उते ॾाढी इज़त आहे। समाजी लेवल ते सिंधी मुस्लमान वटि असांजी ॾाढी इज़त आहे। सरकारी लेवल ते न। सैयद जे घर में बि हिंदूअ ते एॾो विश्वास आहे, सिंधी हिंदूअ खे पंहिंजे घर जे अंदरि बि अचणु ॾींदा आहिनि। समाजी लेवल ते ॾाढी इज़त आहे। पर उन दौर में, तव्हांजे पढ़ाईअ जे दौर में, जॾहिं तव्हां इन ॻाल्हि खे बिल्कुलु साफ़ चयो त तव्हां सिंधीअ तरफ़ वधीक माइल हुया, त कंहिं अदीब या कंहिं अहिड़े साहित्यकार सां
कंहिं विद्वान सां, उहो संग रहियो तव्हांजो स्कूल ऐं कॉलेज खां ॿाहिरि? स्कूल ऐं कॉलेज खां ॿाहिरि बि इहा ख़ुशकिस्मती आहे मुंहिंजी ज़िंदगीअ जी। मां लाड़काणे जी सरज़मीन सां जीअं त संबंधित आहियां, वास्तो थो रखां। लाड़काणो अदब में बि ॾाढी वॾी जाइ जो मालिक आहे। लाड़काणे में हर साल अदबी कॉन्फ्रेंस कराई वेंदी हुई ऐं लाड़काणे में हर महीने जे पहिरें आर्तवार ते अदबी कचहरी थींदी हुई। उते मां स्कूली लाइफ खां, असां ॿारड़ा हूंदा हुआसीं, पंहिंजूं नंढियूं तख़लीक़ूं, को कहाणी लिखी अचे, को शेरो शाइरी लिखी अचे, को मज़मून लिखी अचे, उहे आर्टिकल्स असां उते वञी पढ़ंदा हुआसीं। उते साईं डॉक्टर अब्दुल करीम संदीलो साहिबु, डॉक्टर मेमून अब्दुल मजीद सिंधी साहिबु, साईं गुलाम हुसैन जोणे जो, मोहम्मद बख्श मदनी, इन्हनि जा इहे असांखे तव्हांजे संपर्क वेझो रहियो उन्हनि सां कुझु स्कूली लाइफ खां? अच्छा, स्कूल इहा मुंहिंजी उन्हनि तव्हां ते कुझु असरु छॾियो? ॾाढो वॾो असरु छॾियो, ॾाढो वॾो असरु छॾियो। अॼु शायदि मां हिते मूंखे केरु सुञाणे बि न हा, जेकॾहिं मुंहिंजे मथां डॉक्टर मेमून अब्दुल मजीद सिंधी साहिबु ऐं साईं गुलाम हुसैन जोणे जो साहिबु, फ़क़ीर साहिबु जो सॾाईंदो फ़क़ीर, उन्हनि जी मूंसां नवाज़िश न हुजे हा त शायदि मां सिंधीअ जे मैदान में एॾो तरक़ी बि न माणी। हिते हिंदुस्तान अची करे तव्हां सभ खां पहिरीं कहिड़ो कारोबार कयो? मां लाड़काणे खां असां इहो डिसाइड करे आया हुआसीं त असांखे इंडोर में रहिणो आहे, त मां अकेलो आयुसि। पहिरीं इंडोर में असांजा नानाणा रहंदा हुआ। तक़दीर मूंखे उल्हासनगर में वठी आई। असांजी बिरादरीअ वारा सभु उल्हासनगर रहंदा हुआ। उते हिकिड़े कज़िन वटि असांजा कुझु पैसा बि हुया। मां अची उनखां घुरिया। हुन पहिरीं त चयो, मां डिसंबर में घुरियामांसि त चई पहिरीं जनवरी ते ॾींदोमांइ। जनवरी में बि न मिली सघिया। त पोइ एतिरो वक़्तु जॾहिं मां उल्हासनगर में रहियुसि त मूंखे हिमत ई न पई थिए त मां नानाणनि ॾे कीअं मोटी वञा, छा चवानि, त मूंखे उल्हासनगर मां कुझु बि न मिली सघियो। त पोइ मां पंहिंजो पाण में इहो सेल्फ कॉन्फिडेंस क्रिएट कयो त हाणे मूंखे उल्हासनगर में रहिणो आहे। ऐं इहो शायदि ख़ुदा बि चाहे पियो, भॻवानु बि चाहे पियो त उहो मूंखे उल्हासनगर में रखे त जीअं मां सिंधी अदब, सिंधी ॿोलीअ जे तालीम जे मैदान में अॻिते वधा। न तव्हां आख़िर उहो कीअं शुरूआति कई तालीम? हा, पहिरियों त न पियो मिले। मां जॾहिं 77 में हिते आयुसि त मां हिते ख़बर पई त लेक्चरर जी जेका अपॉइंटमेंट आहे सा प्रिंसिपल कंदो आहे। त मेजर जेके सिंधी ॿोलीअ जा डिपार्टमेंट हुया उहे चांदीबाई कॉलेज उल्हासनगर ऐं RKT कॉलेज उल्हासनगर में हुया। उन्हनि ॿिन्ही प्रिंसिपल सां, उन्हनि ॿिन्ही जे हेड ऑफ डिपार्टमेंट सां मिलियुमि। हिकिड़े त हेड चयो त सिंधीअ में त कॾहिं क्रिएट थींदी ई कोन, जेके असां वटि आहिनि उनखां वधीक असांखे सिंधी जी पोज़ीशन क्रिएट न थींदी ऐं शायदि 10 सालनि खां पोइ हिते सिंधी पढ़ाई बि न वञे। इहो डपु हो। त उनजे करे मां, असां जीअं त सिंध में बि ज़मीनदार हुयासीं ऐं थोरो घणो मां सिंध में बि अनाज जो होलसेल बिज़नेस कयो हो। ऐं मूंखे कुझु त करिणो हो त जीअं मुंहिंजा बाक़ी भाउर, मुंहिंजे सॼी फैमिली हिते अचनि। त मां 1 साल मुंहिंजो हिकिड़ो कज़िन आहे चंदीराम मटलाणी, उनजी मुंहिंजे मथां ॾाढी महिरबानी हुई। मां ज़िंदगी में आख़िरी साह ताईं न विसारे सघंदुसि। उन मूंखे पंहिंजे तरफ़ां हिकिड़े सां भाईवारीअ में लॻायो। ईअं मां 1 साल ॾाढी संघर्ष कई, सुठो एस्टेब्लिश थियासीं। पर भॻवान जी दया सां 78 में पंहिंजे लेखे RKT कॉलेज मां जेको लेक्चरर हो उहो डिस्क्वालीफाइड कयो वियो। उहो निकितो त वरी साईं ख़ुदा वरी मूंखे उते मोकिलियो। सभ खां पहिरीं तव्हांखे RKT कॉलेज उल्हासनगर में जूनियर कॉलेज जो लेक्चरर थी मां। पंहिंजे कहिड़े सब्जेक्ट लाइ? सिंधी लैंग्वेज ऐं लिटरेचर जो लेक्चरर जूनियर कॉलेज में। उनखां पोइ मां जीअं ई जूनियर कॉलेज में आयुसि त मां चाहींदो आहियां त जेके बि रिक्वायरमेंट्स आहिनि मुंहिंजूं उहे सभु मां फुलफिल कयां। मां 78 में लेक्चरर थियुसि। ख़बर पई त हिते हिननि खे DHE खपंदी आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, डिप्लोमा ऑफ हायर एजुकेशन। त मां यकदमि डिप्लोमा ऑफ हायर एजुकेशन 78 में ई एडमिशन वठी छॾी बॉम्बे यूनिवर्सिटी में ऐं 79 में जेको एग्ज़ाम थियो उहो पास करे छॾियो। पर मुंहिंजी तमन्ना हूंदी त मूंखे डिग्री कॉलेज में लेक्चरशिप मिले, छो त हितां जो जेको करिकुलम हो 11-12 जो उहो एतिरो नंढी लेवल जो हो जो मूंखे पढ़ाईंदे तस्कीन न ईंदी हुई। ख़ुदा जी महिर सां जयहिंद कॉलेज में मां 81 में हिते पहुची। पहिरीं नौकरी तव्हां एज़ अ लेक्चरर अची करे RKT कॉलेज उल्हासनगर में कई। सही। उते घणा साल रहिया ऐं उन खां पोइ तव्हांजो सफ़र इन टीचिंग जे फील्ड में कीअं आहे उहो असांजे दर्शकनि खे ॿुधायो। 1978 में मां जून 78 में
आर के तलरेजा कॉलेज उल्हासनगर में जूनियर कॉलेज में लेक्चरर मुक़ररु थियुसि ऐं 1981 जे जून में 3 सालनि खां पोइ ख़ुदा मूंखे जय हिंद कॉलेज में वठी आयो। हुते मुंहिंजी अपॉइंटमेंट डिग्री कॉलेज में थी हुई, जिते असांजो प्रोफेसर राम पंजवाणी साहब हुन वक़्तु सिंधी विभाग जा हेड हुया। राम पंजवाणी साहब ऐं खां अर्जुन पोइ शाह डॉक्टर साहब। अर्जुन मीरचंदानी शाद हो। शाद 81 में यूनिवर्सिटी वियो त उन जी जाइ ते मुंहिंजी भर्ती थी। ओके, त उते तव्हांजो सफ़र कीअं रहियो जय हिंद कॉलेज में? ॾाढो सुठो तजुर्बो हो मुंहिंजे लाइ। जय हिंद कॉलेज जो हिकिड़ो वॾो नालो आहे। डीजे सिंध साइंस कॉलेज वारनि जो हिननि इहे कॉलेज उते छॾे आया ऐं हिते उहो अची जय हिंद सिंध कॉलेज जा बर्पा जेके कयो। ट्रस्टी हुया हिन साॻी कॉलेज जा, एसोसिएशन। साॻी एसोसिएशन हिते हिननि क़ाइमु हिते अची इहो बर्पा कयो। जय हिंद कॉलेज जो ॾाढो वॾो नालो हो ऐं मां उन महिल अञा ॿार हुयुसि त मूंखे जॾहिं टी.जी. खूबचंदानी साहिब जन अपॉइंट पिया कनि त मूंखे चयूं साईं बलदेव तुंहिंजे मथां हिकिड़ो वॾो असां छट था रखूं, तूं हुनखे संभालजांइ ऐं इहा साईं जी महिर आहे जो उन जय हिंद कॉलेज में तव्हांजे आयामकारीअ में सिंधी डिपार्टमेंट जे अंदरि घणा शागिर्द हुया? मूंखे उते वरसे में त सिर्फ़ु FYBA ऐं SYBA मिली हुई। पहिरें साल FYBA में सिर्फ़ु 3 शागिर्द हुया, पर मां उन डिपार्टमेंट खे एॾो त मिशनरी लेवल ते हलायो जो कुझु मां सम्झां 84-85 वारे साल में ई असां उते 3rd ईयर BA मेजर में बि मां सिंधी पढ़ाई 3 पेपर्स। त इहो ॿारनि में शौक़ु सिंधी ॿोलीअ लाइ, सिंधी तइलीम लाइ पैदा करण लाइ तव्हां उते ॿिए के एक्टिविटीज़ कयूं? हा, मां वञण सां ई मां जीअं ई जून में उते अपॉइंट थियुसि त 2 महीना छॾे जुलाई अगस्त छॾे सितंबर में इंटर कॉलेजिएट सिंधी ड्रामा कॉम्पिटिशन जो सिलसिलो शुरू कयो। 1981 में पहिरियों जेको हलंदो रहियो 90 ताईं 10 साल लगातार मां मुख़्तलिफ़ कॉलेजनि जा जेके सिंधी विभाग हुया, KC कॉलेज, नेशनल कॉलेज, सभिनी कॉलेजनि जे स्टूडेंट्स अची उल्हासनगर हुते जा पंहिंजो घुराईंदो स्टेज ते रंगमंच खे सिंगारींदा हुया। ॿिया चैरिटी शो कंदो हुउसि, कल्चरल प्रोग्राम्स कंदो हुउसि, जीअं ॿारनि में पंहिंजे ॿोलीअ लाइ चाह पैदा थिए, छिकिजी अचनि, उन्हनि खे महसूसु थिए त असां सिंधी आहियूं। उन खां पोइ तव्हांजो इहो सफ़र किथे पहुतो, कीअं अॻियां वधिया? 1992 में सिंधी डिपार्टमेंट मां भारती साहब जन जी रिटायरमेंट थी। 2 साल उते डॉक्टर दलवी उर्दू जो हेड संभालींदो, माना इहो बॉम्बे बॉम्बे यूनिवर्सिटी यूनिवर्सिटी जे सिंधी विभाग में। ऐं मूंखे जीअं त ख़बर ई त मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी मंज़िल आहे, त इन विच में मां डॉक्टरेट बि करे वरिती सिंधीअ जी। त इहा डॉक्टर SD कार्निक साहब जन उन वक़्तु वाइस चांसलर जेके वाइस चांसलर हुआ, उन्हनि हुनखे वरी हलाइण पे चाहियो। उन्हनि एडवर्टाइज़ करायो ऐं साईं जी महिर सां मुंहिंजी उते सिलेक्शन थी। 1994 फेबरवरी खां मां बॉम्बे यूनिवर्सिटी जे सिंधी विभाग में 1994 खां वठी रिटायरमेंट ताईं तव्हां बॉम्बे यूनिवर्सिटी जे सिंधी विभाग में रहिया ऐं कहिड़ा कहिड़ा उहिदा उते तव्हां माणिया? जवराणी साहब मां लेक्चरर सीनियर स्केल त अॻे ई जय हिंद कॉलेज में हुयुसि, साॻे ई ग्रेड में, साॻी पघार ते मां यूनिवर्सिटी में अपॉइंट थियुसि। फेबरवरी में अपॉइंट थियुसि ऐं जून में मूंखे हूअं बि रीडरशिप कैरियर एडवांसमेंट स्कीम में टाइम बाउंड प्रमोशन मिलणी हुई, पर इन विच में एडवर्टाइज़मेंट अची चुकी हुई रीडर जी ऐं डॉक्टर कार्निक साहब वाइस चांसलर मुंहिंजे मथां ॾाढो महिरबानी हुया, त मां उन जे लाइ उन सेंक्शन पोस्ट में बि अप्लाई कयो ऐं साईं जी नवाज़िश रही, महिर रही जो सेप्टेंबर खां मुंहिंजी उते सेंक्शन पोस्ट रीडर ते अपॉइंटमेंट। मूंखे बिल्कुलु यादि आहे त 94 में सही आहे बॉम्बे यूनिवर्सिटी एंड सहयोग फाउंडेशन गॾिजी करे हिकु सेमिनार बि कयो हो त सिंधी ॿोलीअ जो आईंद इन डेवलपमेंट ऑफ सिंधी लैंग्वेज, जंहिंमें काफ़ी असांजे अदीबनि साहित्यकारनि चिंता जो हिकिड़ो विषय हुयो त की सिंधी ॿोली शायदि ख़तमु थींदी, सिंधी ॿोली मरी वेंदी। ऐं उन दौर खां वठी तव्हां उन सिंधी डिपार्टमेंट में पंहिंजी शेवाऊं ॾींदा रहिया, पर विच में मां सम्झां थो हर साल लॻभॻि तव्हां कंहिं न कंहिं सेमिनार्स कया आहिनि, कंहिं न कंहिं टॉपिक खे खणी करे ऐं आगाह कयो आहे पंहिंजे शागिर्दनि खे, समाज खे त ही ॻाल्हियूं असां सां थी रहियूं आहिनि। उन में जेको वॾो योगदानु मूंखे महसूसु थिए थो त तव्हां सिंध मां बि के अदीब हिते घुराया, इहो सिलसिलो तव्हां शुरू करण जो तव्हांखे कीअं ख़्यालु आयो? जवराणी साहब तव्हां बिल्कुलु सही था चओ त मां कॉलेज जूं पंहिंजूं सीमाऊं आहिनि,
पंहिंजूं मर्यादाऊं आहिनि, यूनिवर्सिटी जो स्कोप ॾाढो वॾो आहे, इट्स ओशन। जी त 94 में मां जॾहिं हुते पहुतुसि त उते मूंखे वरसे में त सिर्फ़ु MA मिली हुई, MPhil PhD बंदि थी चुकी हुई, मूंखे सिर्फ़ु MA मिली। यकदमि मां उते तहक़ीक़ खे ज़ोर वठायो ऐं तव्हां जंहिं पंहिंजे सहयोग फाउंडेशन सां असांजे सिंधी डिपार्टमेंट जे सेमिनार जो ज़िक्र कयो, उहो मुंहिंजो ॿियो सेमिनार, फेबरवरी में मुंहिंजी अपॉइंटमेंट थी हुई, मार्च में मां पहिरियों सेमिनार कयो, अप्रैल छॾे मई में तव्हां सां ॿियो सेमिनार कयो, 94 में ई 94 में ई मां 2 सेमिनार कया। ईअं हर साल मां जेतिरो नंढड़ो बजट हो सिंध जे अदीबनि खे घुराइण जी वजह कीअं? त मां त पहिरें ॾींहं खां ई चाहियो पए जेसि ताईं असांजा जो सिंधी अदब जेको मयारी थो पैदा थिए उहो त सॉइल में ई पैदा थींदो, उहो त सिंध जी धरतीअ ते ई पैदा थींदो। हिते त असां दाणो दाणो थी विया आहियूं मुआशी रेस में। पर छा उहा सिंधियत जो जज़्बो हिते जे साहित्यकारनि में नाहे जो सिर्फ़ु उन ज़मीन ते पैदा थींदो, हिते न थींदो? न, तव्हां बिल्कुलु सही था चओ, पर मां उतां जीअं त माइग्रेट थी आयो हुउसि त मुंहिंजी नॉलेज फर्स्ट हैंड नॉलेज जी, मां उन्हनि अदीबनि खे वेझड़ाई खां ॾिठो, मां हिननि अदीबनि खे बि वेझड़ाई खां ॾिठो, त असां वटि उहो पंहिंजी नज़र में तव्हां चवंदव नारायण श्याम हितां जो वॾो शाइरु आहे, पर जेकॾहिं कंपेरेटिव स्टडी थींदी त शेख खयाज़ जे साम्हूं तमामु उनजो दर्जो घटि लेखियो वेंदो। शेख खयाज़ उनजो को जवाब ई न आहे। त मां चाहियो पए सरकारी सतह ते, डिपार्टमेंट बि ॾाढो नंढो हो, पर मां गवर्नमेंट खां पहिरें ॾींहं खां कोशिशि कई त मां इहो कुझु करे सघां। इहा मूंखे कामयाबी 3 सालनि खां पोइ मिली, 97 में। उन्हनि भाउरनि खे, असांजे सिंधी अदीबनि खे, सिंधी साहित्यकारनि खे जेके सचपच सिंधियत लाइ उते पंहिंजो कार्य कनि था, हिते घुराइण सां सिंधी समाज खे भारत में कुझु फ़ाइदो? हा, उहो इहो त जेका अदबी ॿोली थींदी आहे उहा मयारी हूंदी आहे, उहा हिकिड़ी हूंदी आहे। इंदौर जी सिंधी ॿी हूंदी, कलकत्ता जी सिंधी ॿी हूंदी, मद्रास ऐं बम्बई जी ॿी हूंदी, पर साॻी कलकत्ता मद्रास ऐं बम्बईअ में जेका पढ़ाई वेंदी ॿोली सा साॻी हूंदी जेका सिंध वारी थियणु खपे। स्टैंडर्डाइज़ लैंग्वेज मस्ट बी द यूनिवर्सल। मूंखे ईअं लॻे थो त उन मां मेन जेको तव्हांजी जेका भावना हुई इहो फ़ाइदो थियो त असांजे सिंध ऐं हिंद जे अदीबनि जो पाण में ख़्यालनि जी ॾेवट थिए। एग्ज़ैक्टली, हिकिड़ी पुल मां क्रिएट करणु चाहिए, जेका ठही, उन में तव्हां सक्सेस विया, जेका ठही, बिल्कुलु ठही। इहो ई सबबु आहे जो अॼु सिंधी डिपार्टमेंट खे बि उते एतिरो ई सुञातो वेंदो आहे, न त सिंध वारनि खे ख़बर बि न हुई त बम्बई यूनिवर्सिटी में छा आहे या हिंदुस्तान जे तालीमी मैदान में छा थो हिते जा जेके असांजा साहित्यकार आहिनि, ख़ासि करे उन में नौजवान तबिको, उनखे नओं साहित्य लिखण जो या उनखे रचण जी तमन्ना ई ॼण कोन्हे, छाकाणि ईअं चयो थो वञे त उन्हनि खे असांजा जेके सीनियर जेके राइटर्स आहिनि उन्हनि खे हिमथाइण घटि था। छा इहो सच आहे त हिमथायो घटि थो वञे या उन्हनि में उहो कूद कोन्हे, उहो अकुल कोन्हे जो हू नओं साहित्य सुठो क्रिएट करे सघनि या लिखी सघनि? सभ खां पहिरीं त मां इन ॻाल्हि जो एतिराफ़ु कयां त जेके सुठा सिंधी अदीब हुया हिंदू, लेखराज अज़ीज़ साहब, लालचंद जगतियाणी, इहे सभु उन दौर में हेॾे हली आया, भोजराज नागराणी, राम पंजवाणी साहब। त लेखराज अज़ीज़, हाणे असां वटि चयो वियो आहे नारायण श्याम ॾाढो वॾो शाइरु आहे, पर लेखराज अज़ीज़ उन खां अलाए किथे आहे, अलाए कहिड़ी बुलंदियुनि ते आहे। उहे पंहिंजी दुनिया में रहिया, उन्हनि खे असांजो छा मास ईअं चई सघिजे थो त नारायण श्याम असांजी जनता जी नस खे सुञातो ऐं उन हिसाब सां हुन पंहिंजा गीत या शाइरी कई, ऐं बाक़ी जेके असांजा जीअं मयारी शाइर तव्हां चओ था ऐं उहो सच बि आहे त उहे जनता जे दिलि में न पहुची सघिया? न, ईअं त हरूमुल सदारंगाणी ख़ादिम जंहिं तेहरान मां PhD कई पर्शियन में, ईअं त उहो बि सुठो शाइर हो। पर तव्हां सही था चओ, नारायण श्याम शायदि मासिस में वधीक सुञातो वियो, पर नारायण श्याम बि पंहिंजे हर कपलेट में उहो नारायण श्याम नथो लॻे जेको कंहिं बहितरीन कपलेट में नज़र थो अचे। पर शेख खयाज़ तव्हांखे पंहिंजी हर पोइट्री में साॻियो ई शेख खयाज़ लॻंदो, लेखराज अज़ीज़ तव्हांखे हर कपलेट में लेखराज अज़ीज़ ई लॻंदो, पर लेखराज अज़ीज़ खे हिते एतिरो सुञातो न वियो। सिंधी डिपार्टमेंट में तव्हां सिंध जे उन असांजे वॾड़नि जे
जनमभूमीअ तां असांजे बुज़ुर्गनि जे उन ज़मीन तां उन पाक मिटीअ जो जेको आहे सुगंध खणी करे घुरायो पंहिंजे अदीबनि ऐं शाइरनि खे, पंहिंजे लेखकनि खे, इहो हिकिड़ो यूनिवर्सिटी जो वॾो योगदान थियो तव्हांजे अहमकारीअ में। पर उन खां अलावा तव्हां ॿियो कहिड़ा कहिड़ा कार्य कया हुते? मां जॾहिं 94 में यूनिवर्सिटी में आयुसि त मूंखे त ईअं खणी सम्झो त बंदि थियल दरवाज़ा मिलिया हुआ। मां उते तहक़ीक़ खे ज़ोर वठायो, एमफिल ऐं PhDयूं नयूं ॾिनियूं वयूं। अॼु 6 एमफिल मुंहिंजे अंडर करे चुका आहिनि, 6 डॉक्टरेट मुंहिंजे अंडर थी चुका आहिनि, तव्हांजे गाइडेंस में अची चुका आहिनि। कुल थींदा। हिकु त तहक़ीक़ खे ज़ोर वठायो, ॿियो यूनिवर्सिटीअ जो डिपार्टमेंट इट मस्ट हैव कॉन्टेक्ट्स विद दी अदर लिंग्विस्टिक सिंधी लिंग्विस्टिक डिपार्टमेंट्स एल्सवेयर इन द ऑन ग्लोबल लेवल। बराबरि। त सिंध यूनिवर्सिटी हुजे या खैरपुर यूनिवर्सिटी हुजे या कराची यूनिवर्सिटी हुजे या UK USA में, उन्हनि सां बि असां कॉन्टेक्ट में आयासीं। 97 में मां फार्मर सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर खे घुरायो। तव्हां ॾिठो पहिरियों जेको मां ॿाहिरियों अदीब घुरायो उहो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना हो। पोइ आगा सलीम आयो जेको ॾाढो वॾो हिकिड़ो फिक्शन राइटर आहे। पब्लिकेशन्स तव्हां जेको सवाल कयो त मां उते छा छा कयो जी। पब्लिकेशन उते हुयूं ई न। पहिरीं पब्लिकेशन तव्हां कुल घणा किताब छपाया आहिनि? 25 किताब असीं उते शाया करे चुका आहियूं मुंहिंजी रिटायरमेंट ताईं, जेके असांजे बॉम्बे यूनिवर्सिटी सहकार सां छपिया। बॉम्बे यूनिवर्सिटी जो सिंधी डिपार्टमेंट पाण छापिया आहिनि। ओके, अच्छा, पाण छापिया आहिनि ऐं मयारी आहिनि, तमामु मयारी आहिनि। पहिरें ई किताब खे साहित्य अकेडमी कार्य में डॉक्टरेट जेका आहे, जेका PhD डिग्री आहे, उहा कहिड़नि कहिड़नि सब्जेक्ट्स ते थी आहे, कहिड़नि कहिड़नि शख़्सियतुनि या सब्जेक्ट ते थियल आहे? मां जीअं त पाण ई क्लासिकल शाइरीअ सां वधीक रुग़बत रखंदो आहियां, इन जे करे मुंहिंजी त कंपैरेटिव स्टडी ऑफ शाह लतीफ़ एंड सचल सरमस्त हो। पर मुंहिंजी गाइडेंस में जेका पहिरीं PhD आई उन में सामी रहिजी पियो वञे। शाह सचल खां पोइ सामी रहिजी पियो वञे त उन त्रिमूर्ति खे पूरो करे सामीअ ते पहिरीं स्टडी ॾिनीसीं ऐं उन स्टडी खे असां सिंध मां इवेल्युएट करायो हुआसीं ऐं उन्हनि खे उहा ॾाढी पसंदि पई हुई। उन खां पोइ जेको ॿी डॉक्टरेट आई मुंहिंजे अंडर, उहो हो पोर्ट्रेल ऑफ पार्टीशन इन इंडियन सिंधी पोएट्री। उहो बि हिकिड़ो सुठो सब्जेक्ट हुयो। उन खां पोइ वोकेबुलरी ऑफ सिंधी लैंग्वेज आयो जी। अलॻि अलॻि शाखाउनि ते तव्हांजी उहा PhD ॿारनि कई आहे। वेझड़े में मूंखे जेको यादि अचे थो, कुझु साल पहिरीं तव्हांखे सिंधी पढ़ण जे लाइ जापान में घुरायो वियो। छा जापानी कहिड़े लिहाज़ खां सिंधी सिखणु पिया चाहिनि? जवाहराणी साहिबु, तव्हां सच था चओ। मां जॾहिं जापान में टोक्यो यूनिवर्सिटी ऑफ फॉरेन स्टडीज़ वारनि मूंखे उते सिंधी पढ़ाइण लाइ घुरायो हो ऐं मूं उते जापान जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में मुख़्तलिफ़ विभागनि में पढ़ाईंदड़ प्रोफेसर्स खे सिंधी पढ़ाई उते। उन्हनि जो वजह छा ई? सबबु इहो त सिंधी इज़ वन ऑफ दी एंशिएंट लैंग्वेज ऑफ द ग्लोब। उनजी अहमियत, उनजो क़दुरु शायदि असांखे बि एतिरो न आहे जेको जापानी माण्हुनि खे आहे। त उन ऐं मूंखे ख़ुशी इहा थी त हुननि जे लाइ त आसान हो। हुननि खे फ्रेंच पढ़ाइणी आहे त उहो फ्रांस मां घुराईंदा आहिनि, हुननि खे जर्मन पढ़ाइणी आहे त जर्मनी मां घुराईंदा आहिनि। ऐं सिंधीअ जे लाइ स्वाभाविक तौरु हू सिंध यूनिवर्सिटी मां, कराची यूनिवर्सिटी मां घुराए पिया सघनि। मूंखे इहा ख़ुशी थी ऐं ख़ुदा खे शायदि इहो मुंहिंजे मथां छट रखिणो हो जो उहा सिलेक्शन हुननि मुंहिंजी कई ऐं मूंखे। ऐं उन में घणनि शागिर्दनि बहिरो वरितो? कुल 8 शागिर्द हुया। 8 ई जैपनीज़ हुआ, जेके को अरबी अवली ॼाणंदो हो, को पर्शियन अवली ॼाणंदो हो, को हिंदी ऐं उर्दू अवली ॼाणंदो हो। उन्हनि सभिनी खे सहूलियत हुई। उन्हनि खे सिंधी वरी सिखणी ऐं फुल टाइम 10 to 5 हू सिखंदा हुआ। ऐं उन्हनि जो जेको टीचर बि हुयो सो बि हिकिड़ो जैपनीज़ हुयो, प्रोफेसर मामिया केनसाकू, जंहिं सिंध यूनिवर्सिटी मां अवली सिंधीअ में MPhil कई हुई। मूंखे हुननि एक्सपर्ट करे घुरायो हो त जेकॾहिं मामिया साहब खे ज़रूरत पवे त कंहिं महिल बि मूंखां कुझु बि पुछी सघे। इन जे लाइ मूंखे बिल्कुलु माना ॾाढी वॾी तयारी हुअणु खपंदी ऐं ख़ुदा जी महिर सां मां उहो सभु कुझु उन्हनि खे। तव्हां जापान खां सवाइ ॿियनि कहिड़नि कहिड़नि
दुनिया जे मुल्कनि जो रटन कयो आहे, किथे किथे तव्हां पहुता आहियो पंहिंजो इहो सिंधियत जो पैगाम खणी करे। जवरानी साहिबु, मां जीअं त तव्हांखे ॿुधायां, सिंधीअ जो स्कोप त ॾाढो नंढो आहे। मां ईअं नंढे हूंदे त सोचे बि न पए सघियुसि त को सिंधीअ जो टीचर थी करे मां ॿाहिरीं दुनिया में पहुचंदुसि। जेतोणीकि मुंहिंजा ख़्वाब ॾाढा वॾा हूंदा हुआ। मां स्कूल लाइफ में फॉरेन डिग्निटरीज़ सां करेस्पॉन्डेंस कंदो हुउसि ऐं सोचींदो हुउसि त लॉस एंजलिस में वञी बारट ला कंदुसि, पर मां हायर एजुकेशन वरिती सिंधीअ में, टीचर थियुसि सिंधीअ जो। तव्हांजे दिलि में बि भरम आहे छा की सिंधीअ जो दाइरो नंढो आहे? सिंधीअ जो दाइरो ॾाढो वॾो आहे, तव्हां ईअं छो था सोचो? हा, त मां इहो तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां न बिल्कुलु त सिंधीअ जे करे ई मूंखे इहो स्कोप मिलियो जो मां भारत जे जाग्राफियाई हदुनि खां ॿाहिरि निकितुसि। मां तव्हांखे ॿुधायां, 2003 में कॉन्फ्रेंस ऑन इंडियन लिटरेचर साहित्य अकेडमी हिंदुस्तान जी, सेंट्रल साहित्य अकेडमी ऐं भारतीय विद्या भवन न्यूयॉर्क वारनि गॾियल कॉन्फ्रेंस रखी न्यूयॉर्क में सेप्टेंबर में, जंहिंखे उन महिल जे भारत जे वज़ीर आज़म असांजे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी उते इनागुरेट कयो हो। उन में सिंधी ॿोलीअ खे रिप्रेज़ेंट करण लाइ भारतीय विद्या भवन न्यूयॉर्क वारनि मूंखे घुरायो। ईअं मां सेप्टेंबर 2003 खां इहो ॿाहिरीं दुनिया जो सफ़र शुरू कयो न्यूयॉर्क खां। 2004 में तव्हांजी महिरबानी सां उते तव्हां 2004 में संचालन पे कयो लंडन जे इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जो। त इहो संचालन करण जो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? माना हिकु प्रोफेशन करे या शौक़ु हिकिड़ो तव्हांजे ज़हन में हुयो त भई शौक़ी नमूने इहो कजे? जवरानी साहिबु, मां जीअं त तव्हांखे ॿुधायो न त मां स्कूल लाइफ में डिग्निटरीज़, मां आम ॿारनि खां हटी करे मां सतखले बाल वञी ॿाहिरि न खेॾंदो हुउसि, पर मुंहिंजी पंहिंजी दुनिया हूंदी। मां ॿाहिरिनि डिग्निटरीज़ खे लेटर्स लिखंदो हुउसि ऐं उन ई वक़्तु मां सिंध में रहंदे बि सिंधी ड्रामनि में बि कमु कंदो हुउसि। स्कूल से ड्रामा में, समाजी तौरु जेके उते ड्रामा ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं हुयूं, लाड़काना जो हिकिड़ो वॾो स्थान आहे, उन्हनि जे ड्रामास में असां रामलीला में कमु कंदा हुआसीं। त हिते बि मां जॾहिं आयुसि त मूंखे शौक़ु हो ॾाढो। ऐं मां मनोहर चुग साहिबु मूंखे जय हिंद कॉलेज में जॾहिं ॿुधो, उते प्रोग्राम एग्ज़ीक्यूटिव हो सिंधी सेक्शन जो ऑल इंडिया रेडियो ते, उन जॾहिं मूंखे मुंहिंजे सेमिनार्स में या मुंहिंजे कल्चरल प्रोग्राम्स मूंखे ॻाल्हाईंदे ॿुधो, इहा उन्हनि जी महिरबानी आहे, नवाज़िश हुई जो उन्हनि मूंखे पाण ऑफर कई। ऐं पोइ मां ऑडिशन ॾेई करे 1984 खां ऑल इंडिया रेडियो ते कंपेयर उते बि कयो ऐं प्रोग्रामनि में बि कंपेयर करणु शुरू कयो। पोइ मां प्रोफेशनल तौरु इहो ॾींदो आयुसि। ऐं साईं जी महिर सां तव्हां वरी जॾहिं मूंखे स्कोप ॾिनो, लंडन ताईं वठी हलियो, पोइ त मूंखे दुनिया सुञातो। पोइ वरी 2006 में सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका वारनि टोरंटो में घुरायो ऐं 2004 में उन तव्हां सां गॾु लंडन वारे वर्ल्ड सिंधी कांग्रेस वारनि बि हफ़्तो पोइ उते रखियो हो पंहिंजो एन्यूअल कन्वेंशन, जिते बि मां पेपर पढ़ियो हो, रिवाइवल ऑफ सेक्युलर ट्रेडिशन्स ऑफ सिंधी कल्चर ते। 2010 में जापान वञणु थियो। 2011 में साॻिए सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका वारनि मूंखे सेंट लुई अमेरिका उहो सिलसिलो तव्हांजो 2003 खां वठी जेको शुरू थिया अञा ताईं चालू आहे। परमात्मा कंदो अञा तव्हां मां घणनि ई खे लाभ मिलंदो। तव्हांजो जेको पंहिंजो नॉलेज आहे, टैलेंट आहे सिंधी ॿोली, साहित्य ऐं अदब जे लाइ, उहो दुनिया ताईं पहुचंदो। तव्हां हिन महिल ताईं पंहिंजा घणा किताब लिखिया आहिनि? मां तव्हांखे ॿुधायां त पहिरीं मुंहिंजी पब्लिकेशन जेका आई सा मुंहिंजी एमफिल जी थीसिस हुई, डायमेंशन्स ऑफ सचल, उनखे सिंधी नालो ॾिनो हुअसि सचल जूं वादियूं। मां 87 में 85 में मां एमफिल कई हुई ऐं 92 में उहा मुंहिंजी पहिरीं पब्लिकेशन आई हुई, जंहिंमें तव्हां जे महिरबानी सां मां कंहिंखां पैसा न वरिता हुआ, पर माना तव्हां मूंखे इहो अरेंज करे ॾिनो हो प्रोग्राम। सुठा अदीब वग़ैरह घुराया, कृष्ण राही बि हुयो, बम्बई जो हर अदीब मां उते घुरायो हो, कीरत बाबाड़ी बि हो, गोबिंद माली बि हो, पोपटी हीरानंदाणी बि हुई। उन सां मां मुंहिंजी पब्लिकेशन जो सफ़र शुरू थियो। अॼु मां 10 ॾहाको खनि किताब शाया करे चुको आहियां। सब्जेक्ट जंहिंमें मोस्टली मुंहिंजा सफ़रनामा आहिनि। 3 मुंहिंजा सफ़रनामा आहिनि हिन महिल ताईं। पहिरियों अॻु न ॾिठो कॾहिं, जंहिंमें अमेरिका ऐं इंग्लैंड जो ज़िक्र आहे। ॿियो अङण अजीबनि जा, जंहिंमें कैनेडा ऐं इंग्लैंड आहे। ऐं ॾूर जनी जो ॾेह, जंहिंमें जापान जो मुंहिंजो सफ़रनामो आहे।
या अदब ऐं तहक़ीक़ में मुंहिंजा वेरियस पेपर्स रिसर्च पेपर्स आहिनि, उनजो कंपाइलेशन आहे, गॾु कलेक्शन आहे, जेके मां अलॻि अलॻि सेमिनार्स में वञी पेश कया आहिनि। तव्हां ॿुधायो त तव्हां सिंध खां वठी ड्रामनि में बि कमु करण जो शौक़ु रखंदा हुआ, सो हिते बि हिंद में अची करे कंहिं ड्रामे या कंहिं टीवी सीरियल या कंहिं फिल्म में कुझु कमु कयो आहे? जहरानी साहब, इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो जय हिंद कॉलेज में पहुतुसि त जय हिंद कॉलेज खे हिकिड़ो पंहिंजो ग्लैमर आहे। उते मुंहिंजा स्टूडेंट्स ई फिल्म वर्ल्ड जा हूंदा हुआ। ख़ुशकिस्मती सां पहिरें ई साल मूंखे तुलसी रामसे साहब जूं 2 डाटर्स मिलियूं, जेके मुंहिंजियूं स्टूडेंट्स हुयूं 81 वारे दौर में। त मां 83 खां साईं तुलसी रामसे साहब जन खे इंटर कॉलेज जी ड्रामा कॉम्पिटिशन जज करे घुराईंदो हुउसि ऐं तव्हां सां गॾु उहे ऑडिटोरियम में वेहंदा हुआ। त मां फोटोग्राफर बि हुयुसि, सिंध में बि मूंखे पंहिंजो स्टूडियो बि हूंदो हुओ, मां सिंध में लेक्चरर बि हूंदो हुउसि, त पंहिंजो वर्कलोड पूरो करे मां अची पंहिंजे स्टूडियो ते कमु कंदो हुउसि। त हिते बि साईं जी महिर सां मां ऑल इंडिया रेडियो ते न सिर्फ़ु अनाउंसर थी मुक़ररु थियुसि, पर ऑल इंडिया रेडियो जे केतिरनि ड्रामनि में कमु बि कयो। मदन जुमाणी जी डायरेक्शन में, एसपी मेघाणी जी डायरेक्शन में। ये ऑल इंडिया रेडियो जे मार्फत उहे ड्रामा तव्हांजा ब्रॉडकास्ट कया विया, पर कोई अहिड़ी टीवी सीरियल या कोई ड्रामो जो कोई स्टेज ते आयो हुजे? हा हा। ऐं रामसे फिल्म्स में मां जॾहिं स्टिल फोटोग्राफी शुरू कई 92 खां, जेको ज़ी हरर शो आयो 92 खां 2002 ताईं 10 को साल हलियो, उन में उन जा कुझु अहिड़ा बि आया एपिसोड्स, कहाणियूं हुयूं, जंहिंमें हिकिड़ी मधुमती कहाणी, जंहिंमें प्रोफेसर ॾेखारिणो हुन, त तुलसी साहब ऐं श्याम रामसे मूंखे चयो त इहो रोल तूं कर, ऐं प्रोफेसर करे मूंखे उते हुननि इंट्रोड्यूस कयो हुयो। या मदन जुमाणी साहब झूलेलाल फिल्म में मूंखे हिकिड़े मौलाना जो रोल ॾिनो हो, ऐं मदन जुमाणी साहब मूंखे झूलेलाल में पंहिंजो एसोसिएट डायरेक्टर बि करे रखियो। त ईअं मां पंहिंजे लेखे बि मूंखे हिकिड़ी सुठी, मूंखे जीअं त चाह हुआ इन कला जी दुनिया सां, फ़नकाराना इन वर्ल्ड सां ॾाढो चाह हुआ, ऐं मां सिखणु चाहींदो आहियां, सम्झणु चाहींदो आहियां, ऐं इज़तदार मक़ाम माणियो आहे। मां फिल्म्स में बि फोटोग्राफी कई त बिल्कुलु मां उते बिल्कुलु तुलसी रामसे वारा मूंखे ॾाढी इज़त ॾींदा हुआ उते। इहो तव्हांजो हर फील्ड में हिकु लगन सां, हिकिड़ी महिनत सां ऐं पंहिंजे उत्साह सां कार्य कयो आहे, जंहिंजे करे तव्हां हुन में हर कार्य में, हर फील्ड में सक्सेस विया आहियो। हिकु ॿी ॻाल्हि मां तव्हांखां पुछणु चाहींदुसि त अॼु असां हिते हिंदुस्तान में ॿारनि खे कीअं पंहिंजे ॿोलीअ ऐं सभ्यता सां जोड़ियूं, उन लाइ कुझु तव्हां असांजे दर्शकनि खे ॿुधायो, छाकाणि अॼु असां ॾुखे दौर मां गुज़री रहिया आहियूं। हिकु त पहिरियां जेके पहिरियूं पीढ़ियूं हुयूं 47 में, जेके पहिरियूं पीढ़ियूं हिते माइग्रेट करे आयूं, उन्हनि त संभाले करे ॿोली पंहिंजी ॿी ऐं टी पीढ़ीअ ताईं पहुचाई, पर बदनसीबीअ सां 77 वारे ॾहाके खां जॾहिं खां मां आयुसि, तॾहिं खां ई ॼण हिते थोरो थोरो ज़वाल शुरू थियो सिंधी ॿोली। ज़वाल त अॻु में ई शुरू थी चुको हो, अदीबनि खे इहो डप बि हो। मां तव्हांखे इहो ॿुधाइण थो चाहियां त उन जे नतीजे में केतिरनि ई सिंधी माण्हुनि एहसासे कमतरीअ जो शिकार थी, इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स जो शिकार थी, पंहिंजे घरनि मां पंहिंजे बांबड़ा पाईंदड़ ॿारनि सां बि सिंधी ॻाल्हाइणु छॾे ॾिनी। हाणे जेकॾहिं असां सिंधी ॻाल्हाईंदासीं ई कोन, त अदब पढ़णु लिखणु ऐं पहुचाइणु उहा त घणो पोइ जी ॻाल्हि आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, हिंदुस्तान मां सिंधी ॿोली कॾहिं बि ख़तमु न थियणी आहे। न उहो त सही आहे कि ॿोलियूं के हिकु ॾींहं में न ठहंदियूं आहिनि, सदियुनि में ठहंदियूं आहिनि। एग्ज़ैक्टली। ऐं मूंखां अॻु में मूंखे भले डॉक्टरेट करण में ॾाढी तकलीफ़ थी, पर मां पाण बि हिते अची 94 खां मां आयुसि, मां हाणे उते हिकिड़ी वहकिरो शुरू करे ॾिनो आहे। मां असांजा अलाए केतिरा नौजवान हाणे डॉक्टरेट करे चुका आहिनि, त इहो वहकिरो हलंदो ई रहंदो। असां मां हिकु हिकु माण्हू सिर्फ़ु पंहिंजो पाण सां वफ़ादार थिए, पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॿोली ज़रूरु ॻाल्हाए। तालीमी खेत्र में पहिरियों सिर्फ़ु 2 पोज़ीशन्स हुयूं फैकल्टी जूं बॉम्बे यूनिवर्सिटी सिंधी विभाग में, हिकु लेक्चरर हिकु रीडर। अॼु मां उते 2 पोज़ीशन्स ॿियूं बि सैंक्शन करायूं, प्रोफेसर, 2 लेक्चरर, हिकु रीडर। ख़ुदा जी नवाज़िश थी त को वक़्तु ईंदो जल्दी उते 4 ॼणा हूंदा। इहो वहकिरो हलंदो रहंदो, असांखे कॾहिं बि नाउमीद न थियणु खपे। आख़िरी में मां हिकु सुवालु तव्हां खां पुछंदुसि, टाइम जी कोताही आहे। तव्हां मंच ते
या कंहिं बि सम्मेलन या सेमिनार में जेका ॿोली ॻाल्हायो था उहा ॾाढी ॾुखी आहे, माण्हुनि जे सिर मथां वञे थी। उन लाइ कुझु मां तव्हां खां क्लियरिफिकेशन चाहींदुसि त इहा कहिड़ी ॿोली आहे जेका तव्हां एतिरी ॾुखी ॿोली ॻाल्हाए रहिया आहियो? ॾिसो, इहा ॾुखी ॿोली उहे था चवनि, ॾुखी ॿोली उहे था चवनि जेके पाण उहा ॿोली नथा ॻाल्हाए सघनि, सम्झ में ईंदी आहे, सम्झ में न अचे त मुंहिंजे संचालन खे पसंदि ई न कयो वञे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, मूंखे घिटियुनि जी ॿोली न ॻाल्हाइणी आहे, माइक्रोफोन तां, पोडियम तां, मंच तां मयारी स्टैंडर्डाइज़्ड ॿोली ॻाल्हाइणी आहे। इहो ई त सबबु आहे जो मुंहिंजी ॿोली ॿुधी तव्हांजे साम्हूं ई राम जेठमलानी साहिबु चयो त ही इज़ अ जीनियस पर्सन। त मंच जी जेका ॿोली थींदी उहा मयारी थींदी, मां मयारी ॿोली तव्हांजे चवण जो मतिलबु इहो आहे त इहा असांजी ॾुखी न आहे। बुनियादी ॿोली आहे, Yes, इहा जेका अदबी असांजी अदबी ॿोली आहे, उहा तव्हां असांजे असांखे साम्हूं उहा ई रखो था। ॾियणु खपे। असांखे ईंदड़ पीढ़ियुनि ताईं उहा मयारी ॿोली पहुचाइणु खपे। इहो असांजो फ़र्ज़ु आहे। वोकेबुलरी आहे मुंहिंजी ॿोली जो, शब्द भंडार आहे, लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो आहे, उहो असांखे पंहिंजी ईंदड़ पीढ़ियुनि ताईं ॾियणो आहे। शाहूकारी आहे इहा असांजी ॿोलीअ जी। तमामु सुठो, तमामु सुठो। असांजी ॿोली एतिरी शाहूकार आहे, एतिरी प्राचीन आहे ऐं उन ते हर कंहिंखे गर्व आहे। हर सिंधी सॼण खे पंहिंजे ॿोलीअ लाइ हिकिड़ो इज़त ऐं आबरू आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां पंहिंजा अनुभव सिंध ऐं हिंद जा ऐं पंहिंजे जीवन जे सफ़र जो असांखे पंहिंजो हाल ॾिनो। असांजा दर्शक ज़रूरु उन मां लाभ पाईंदा, सो असीं हिते वरी मोकिलायूं था। महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां हिते आया, पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। जवरानी साहब, ॾाढी महिरबानी। महिरबानी।